पनुआकिल में नीगर मोहम्मद हुसैन आराई समेत 6 मुखबिन की बाज़ियाबी। बदअमनी भड़कंदड़ बाहि समेत दोहारनि सां मिलण ते पुलिस अमलदारनि खे हटाइण समेत शहर में खुलेआम हलंदड़ मंशियात जुआ बुराइन जा अदा ख़त्म कराइण लाइ शुरू कयल JUI पारां ज़िले सखर जे अहम अॻवान मौलाना मोहम्मद सालेह इंधण सरदार मीर मुबीन खान बल्लू जमाल नासिर बल्लू ऐं ॿियनि केतिरनि ई सियासी समाजी अॻवाननि पारां ॿिए ॾींहुं अरबाबे पनुआकिल थाणे ते समय माण्हुनि पहुची एहतजाज शुरू कयो ऐं 2 कलाकनि अंदरि DIG सखर अब्दुल हमीद खोसो पहुची मोहम्मद सालेह इंधड़ मेन मुबीन खान बुलू जमाल नासिर खे पहुची यकीन ॾियारियो त मोहम्मद हुसैन समेत 6 मुखबी बाज़ियाब कराए अमन अमान बहाल कराइणो मंशात जुआ जा अदा ख़त्म कराइबा। दोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयूं पिया जंहिं ते एहतजाज कंदड़नि आर्ज़ी तौर ते एहतजाज ख़त्म कयो। अरबा राति देर सां इनायत पाड़े मां सहाफ़ी शकील वज़ीर के पुट 15 साला अकील के हथियारबंदनि अगवा की कोशिश कई पर आवाम की मज़ाहमत से अकील के बचाए वरतो ऐं हिक मोटरसाइकिल चोर चोराए विया ऐं 2 घरनि जा ताला पिण तोड़े इन्हनि मां चोरी कई वई। DSP जिया SHO पनुआकिल मंजूर चांडियो के हटाए ज़ुल्फ़कार भबरो के नओं SHO मुक़रर कयो वञे जंहिंजो चवणु आहे त पनुआकिल में अमन लाइ ॾोहारनि समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।